बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। अस्सलाम वालेकुम। दोस्तों, असां हमेशह पंहिंजे ॿारनि खे टोकींदा आहियूं त हीउ कमु तव्हां खां कोन थींदो। नंढो हुजे वॾो हुजे, असां तक़रीबन इन ॻाल्हि ते भरोसो कंदा आहियूं त जेको बि को कमु कंदो आहे असां उनखे टोकींदा आहियूं, चवंदा आहियूं हीउ कमु तोखां कोन थींदो। त असांजे इन लफ़्ज़ जे करे उन जा हौसला जेके आहिनि उहे टुटी पवंदा आहिनि। हिकिड़ा ॿ ॿार हुया, हिकु 10 साल जो, ॿियो 6 सालनि जो। उहो पंहिंजे ॻोठ खां ॿाहिरि खेॾंदे खेॾंदे ॿाहिरि निकिरी विया। ॻोठ खां तक़रीबन ॿाहिरि घणो निकिरी विया। उते हिकिड़ो खूह हुयो। रांदि कंदे कंदे जेको 10 सालनि जो छोकिरो उहो खूह में किरी पियो। खूह में जो किरी पियो त उन जूं हेठि रड़ियूं हुजनि। जेको 6 सालनि जो ॿारु हुयो उहो हेॾे होॾे ॾिसे थो त किथे बि को माण्हू नज़र नथो अचे। हाणे हीअ अची परेशान थिया त हीअ करे छा। उते हिकिड़ो रसो पियो, उन में बाटली ॿधल हुई जंहिंसां माण्हू पाणी कढंदा हुया। उहो फ़ौरन हेठि उछलाईं ऐं उनखे हकल कयईं त हिन बाटली खे पकड़, जल्दी कर। हुन बाटली खे पकड़ियो, तेसीं ताईं सहारो थियो, हेठि ॿुॾण खां उहो बचे पियो। हीअ आस्ते आस्ते उनखे छिकींदो 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 काफ़ी टाइम लॻी वियो, जो हुनखे बि आसिरो ॾिए पियो त तूं परवाह न कर, मां तोखे छिके ईंदुसि। आख़िर ईअं कंदे कंदे उन छोकिरे ॿाहिरि हिनखे कढियो। ॿाहिरि कढियो, ॾाढो पाण में भाकुर पाई, ख़ुशि थिया। हाणे ॿिन्ही अची इहा ॻाल्हि सोची, जे अगरि हीअ ॻाल्हि असां ॻोठु खणी वेंदासीं त हिकु ई ॻाल्हि इहा आहे त असांखे पंहिंजा वॾा मोचड़ा हणंदा, चवंदा त तव्हां ॻोठ खां ॿाहिरि छो विया आहियो। ऐं ॿी ॻाल्हि इहा आहे त चवंदा त तव्हां खूह जे वेझो छो विया आहियो। वरी टीं ॻाल्हि हिननि इहा सोची त कोई यकीन ई कोन कंदो त तव्हां हेठि किरिया आहियो, तव्हांखे कढियो कंहिं, तव्हां पाण कीअं निकिता आहियो। आख़िर ॻोठु वेंदे हिननि खां इहा ॻाल्हि निकिरी वई त असां खूह में किरियासीं। कोई माण्हू हिननि ते यकीन न पियो करे त तव्हां खूह में किरिया आहियो, तव्हां पाण खे पाण कीअं कढियो आहे, उन रसीअ जे ज़रिए तव्हां पाण खे कीअं कढी सघो था, कोई यकीन न पियो करे। उन ॻोठ में हिकिड़ो कुराड़ो हुयो, दाना माण्हू हुयो, रहीम चाचा नालो हुनजो। उन यकीन कयो त बिल्कुलु हीउ ॿार सही था चवनि। उहो सभु रहीम चाचा जी ॻाल्हि खे वठी करे उन ते टोक करणु शुरू कयूं त नंढनि ॿारनि ॻाल्हि कई ऐं रहीम चाचा उन्हनि ते यकीन करे वेठो। 5, 8, 10 माण्हू सभु गॾु थी रहीम चाचा वटि आया। चाचा, तव्हां चओ था त हीउ ॿार खूह में किरिया हूंदा, पोइ हे कीअं निकिता हूंदा। रहीम चाचा चयो, सिंपल आहे, हू ॿार ॿुधाइनि त था त असां रांदि कंदे वञी हीअं किरिया आहियूं, रसे सां ॿधल बाटली जेका आहे उन नंढड़े हेठि उछलायो, उन सां पकिड़े हुन मथे छिकी आयो। माण्हू चवंदा न, ॿारनि जो इहो जेको आहे न हथ जो ठहियलु हिकिड़ो ड्रामो आहे, ईअं थी नथो सघे। बहरहाल रहीम चाचा चयो, मूंखे यकीन आहे त ईअं थियो हूंदो। सभई ॻोठ जा माण्हू हिन जी वज़ाहत करण लाइ बि परेशान हुया त ॿार निकिता कीअं। हिकु 6 सालनि वारो ॿारु 10 साल वारे ॿार खे कढी कीअं थो सघे। रहीम चाचा हिननि खे ॿुधायो त सफ़ा सिंपल आहे, त हिननि जे इर्द गिर्द कोई न हो। अगरि हिननि जे इर्द गिर्द कोई हुजे हा न त सभु माण्हू हुनखे चवनि हा त तूं ईअं न करे सघंदे, हिनखे न छिके सघंदे। ऐं हुनखे चवनि हा त तूं हितां न निकिरी सघंदे, तूं इहे हथ पेर हण बि न। इन जे करे हुननि जो हौसलो, उन्हनि जो किराइण वारो केरु कोन हो। हिननि खे हौसला तॾहिं अची विया त हीउ कमु असांखे करिणो आहे। जॾहिं इंसानु पुख़्तो थी वेंदो आहे त हीउ कमु मूंखे करिणो आहे, यकीन कयो उहो इंसानु कमु करे वेंदो। वॾे मुश्किलातुनि खे मुंहुं ॾेई उन कम खे आसानी सां कामयाबी करे वेंदो ऐं मुश्किलातुनि खां निकिरी बि सघंदो। अगरि को मुश्किलात में हूंदो, असां हुनखे चवंदासीं हीअ मुश्किलात मूं कॾहिं न निकिरी सघंदो, यकीन कयो उनजो हौसलो टुटंदो। तव्हांजा ॿार बि अक्सर ग़लती कंदा रहंदा हूंदा। 8, 10 कम ॿार सुठा करे, अगरि हिकिड़ी ग़लती कनि तव्हां उन्हनि खे ग़लती न सम्झो। उन ग़लतीअ जे लाइ उन्हनि खे हिदायत कयो त हीअ ग़लती तव्हां जेका कई आहे, इहा ग़लती बि न थियणु खपे। असां अगरि 8, 10 कम सुठा ॿार करे ऐं हिकिड़ी ग़लती करे त असां उन ते मोचड़ो खणूं, असां उन ते सख़्ती कंदासीं, यकीन कयो उनजो हौसलो टुटी पवंदो। उन्हनि खे शाबासी कंदा कयो त इनशा अल्लाह उहे ॿार वॾा थी बि पुख़्ता इंसान बणिबा ऐं उन्हनि जा हौसला एॾा बुलंद हूंदा, उहे ज़माने सां मुंहुं ॾेई हली सघंदा। छो जो नसल दर नसल ईअं कमु हलंदो थो अचे। जंहिं बि इंसान पंहिंजी औलाद खे पुख़्तो ठाहियो, उनखे सुठो प्लेटफॉर्म ॾसियो, उहे इंसान जॾहिं उन्हनि जा वालिदेन फ़ौत थी वेंदा आहिनि, जहान छॾे वेंदा आहिनि, उन्हनि जा ॿार पंहिंजे पीउ माउ जी मिसाल ॾेई ज़माने खे पाण हलंदा आहिनि। चवंदा आहिनि त अॼु मां जेको पुख़्तो आहियां पंहिंजे पीउ माउ जे इरादनि जे करे ऐं उनजे ॾिनल हौसले जे करे मां पुख़्तो आहियां ऐं ज़माने सां मुंहुं ॾियां थो, हलां थो, चलां थो। चवण जो मक़सदु इहो आहे त तव्हां बि पंहिंजे ॿारनि खे अगरि पुख़्तो करणु चाहियो था त हर ॻाल्हि ते उन्हनि ते सख़्ती न कयो, उन्हनि खे टोकियो न, उन्हनि खे हिदायत कयो ग़लती सुधारण लाइ, उन्हनि खे रस्तो ॿुधायो त आईंदा ही ग़लती जीअं हू न करे सघनि।
इन जे करे तव्हांजा ॿार पुख़्ता थींदा जो अॻिते ज़माने में मुंहुं उन्हनि खे ॾियणो आहे। तव्हां असां अगरि ॿारनि ते सख़्ती करे उन्हनि ते मोचड़ो खणंदासीं, उन्हनि ते नाराज़गी कंदासीं, 10 कम सुठा था कनि, हिकिड़ी ग़लतीअ जे करे असां उन्हनि ते सख़्ती कंदासीं त ज़ाहिरी ॻाल्हि आहे उहे 10 कम बि सुठा न करे सघंदा। हू सम्झंदो त मूं में एॾियूं ख़ामियूं आहिनि जेके पीउ मां असां ते सख़्ती था कनि ऐं इन ग़लतियुनि जे करे असांखे मार बि पए थी। पंहिंजे ॿारनि खे पुख़्तो कयो, कुझु प्यार, कुझु सम्झाइणु, कुझु सख़्ती, ईअं तव्हांजा ॿार मज़बूत थींदा, ज़माने सां मुंहुं ॾींदा। छो जो तव्हांजे वञण खां पोइ हिन ज़माने खे मुंहुं तव्हांजा ॿार ॾींदा। मुंहिंजो पैगाम पसंदि अचे त पंहिंजे दोस्तनि सां ज़रूरु शेयर कजो। मूंखे कंहिं नए मौज़ू ते ॾींदा इजाज़त। पंहिंजो ख़्यालु रखिजो। अलाह निगहबान। नयूं कहाणियूं, घरेलू वाक़ियात ॾिसण लाइ असांजे चैनल खे सब्सक्राइब कंदा, लाइक कंदा, शेयर कंदा।